नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे गुलामुल्ला शहर में बिजली जो कमु कंदे हिस्को जो मुलाज़िम शकील ख्वाजा करंट लॻण सबबि पोल तां हेठि किरी फोत थी वियो। फोती मुलाज़िम खे हिस्को जे हिकु अमलदार बिजली बंदि हुजण जो ॿुधाए ट्रांसफार्म चेक करण लाइ पोल ते चढ़ण लाइ चयो। फोती मुलाज़िम खंभे ते चढ़ियो त ट्रांसफार्म चेक करे रहियो हो त ओचितो बिजली अची वई। बिजली जे ज़ोरदार करंट लॻण सबबि मुज़ाकरा लाइनमैन पोल तां हेठि ज़मीन ते किरी पियो, जंहिंखे बेहोशी जोगी हालत में अस्पताल न्यो पे वियो त रस्ते में दमधणी हवाले करे छॾियो। पोल तां किरी फोत थियल हिस्को मुलाज़िम शकील ख्वाजा जो लाश सिविल अस्पताल ठठो पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक करे छॾी। फोत थियल हिस्को मुलाज़िम शकील ख्वाजा हिस्को में कॉन्ट्रैक्ट तौरु कमु कंदड़ हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।